नवाबशाह में वापडा जे सतयल शहरी पारां खंभे ते चढ़ी एहतजाज कयो वियो। अवामी कॉलोनी जे रहवासी वली मोहम्मद डोमकी SDO सोसाइटी जे ऑफिस ॿाहिरां खंभे ते चढ़ी वापडा अमलदारनि खिलाफ़ नारेबाज़ी कई। ॼाण ते पुलिस पहुची मुतासिर शहरीअ खे खंभे तां लाहे इलाक़े हवाले कयो वियो। वली मोहम्मद डोमकी चयो त हू रिक्शा हलाए पंहिंजे बच्चनि जो पेट पाले थो, पर वापडा वारा बिना जवाब ॻरा बिल माणे परेशान करे रहिया आहिनि। 1000-2000 बिल आने वाला, उसका 30,000 आएगा, पैसे मांग रहे थे, किधर से देंगे? एक चक्कर गया हूँ, 2 चक्कर गया हूँ, 3 चक्कर गया हूँ। अच्छा। अब इसके सिवा मेरे पास कोई चारा ही नहीं था, क्या करूं? हुन चयो त SDO ऑफिस जा चक्कर काटण बावजूद केर बि ॿुधण लाइ तयार न आहे, जॾहिं त ख़ानगी मीटर रीडर पंहिंजे ऑफिस में वेही बिना जवाब वाधू बिल माणे ज़हनी तौर परेशान करे रहिया आहिनि। होॾां पुलिस इल्ज़ाम हेठि आयल मीटर रीडर ऐं एहतजाज कंदड़ नौजवान खे तहवील में वठण बाद लाकअप हवाले कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk